असांखे अक्सर माण्हू चवंदा आहिनि तव्हीं त भई चटाभेटियूं कयो था ॿारनि जे लाइ, असां वॾनि जो छा? त तव्हां ख़ुशि थियो, हाणे असां तव्हां वॾनि जे लाइ हीअ चटाभेटी तय कई आहे। सिंपल आहे, तव्हांखे 52 अखर आयोटा जा सेखारणा आहिनि ऐं इहो कहिड़ी रीति सेखारबा आहिनि इन जो वीडियो कढी असांखे मोकिलियो। ॾिसो, हिन में तव्हीं चाहियो त नंढनि ॿारनि खे पंहिंजे घर में विहारे पोइ साम्हूं बोर्ड ते लिखी करे सेखारियो। हीअ चटाभेटी यादि रहे त नंढनि ॿारनि खे सेखारण जे लाइ आहे, वॾनि खे सेखारण लाइ कान्हे, छाकाणि जो इहो तरीक़ो थोरो ॿियो थींदो आहे। तंहिंजे करे 18 सालनि खां वठी 65 सालनि जो को बि माण्हू, मर्द चाहे ज़ाल, हिन चटाभेटीअ में हिसो वठी सघे थो। तव्हांखे सिंधी सेखारणी आहे सिंधी लिपीअ में। सो अॼु ई ताईं करियो तयारी। ॿियो कुझु बि तव्हांखे सम्झ में न अचे, असांखे फ़ोन करियो हेठि ॾिनल नंबर ते ऐं असांखे कॉन्टेक्ट करियो। तव्हां असांखे पंहिंजो वीडियो मोकिलींदा sindhisangat@gmail.com ते ऐं उन सां गॾु पंहिंजा तफ़सील मोकिलींदा, डिटेल्स मोकिलींदा, जहिड़ो कि तव्हांजो नालो, फ़ोन नंबर, एड्रेस, उमिरि, तजुर्बो वग़ैरह वग़ैरह। त पोइ ज़रूरु कयो कोशिश करण वारनि जी हार कान थींदी आहे ऐं हीअ त थी वेंदी तव्हां लाइ वांदिकाईअ जी विंदर। हिन चटाभेटीअ लाइ असां 3 इनाम रखिया आहिनि। पहिरियों इनाम आहे 5000, ॿियो आहे 3000 ऐं टियों आहे 2000। अहिड़ो मौक़ो कीअं मिलंदो? बिना महिनत जे तव्हां इनाम खटी सघो था। त पोइ करियो अॼु ई कोशिश ऐं खटो इनाम। जय झूलेलाल।